अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN न्यूज़ सां गॾु आहियां कादिर लाशारी। IG सिंध गुलाम नबी मेमन साहिब अॼु असां सां गॾु आहिनि। IG साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते कच्छ जी जेका सूरत हाल आहे, कराची जी सूरत हाल आहे, काछे जी सूरत हाल आहे, लाड़ जी सूरत हाल, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। IG साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। असां इहो ॼाणणु चाहींदासीं तव्हां खां त कच्चे में ऑपरेशन घणे भाङे असां जेको ॾिठो आहे त काफ़ी टाइम खां वठी ऑपरेशन हेठि आहे कच्चो, पर कच्चे जो जेको क्राइम आहे उन ते केतिरो कंट्रोल थियो आहे, तव्हां केतिरा पुरउमीद आहियो त कच्चे में जेको ऑपरेशन थिए पियो उन में छा का रिज़ल्ट बि मिले पई? छो त लोकल लेवल ते जेके शिकायतूं अचनि थियूं त माण्हू सिजल थिए खां पोइ घरनि खां नथा निकिरी सघनि, कच्चो त ठहियो पर पके वारा जेके शहर आहिनि ओसि ताईं बि धाड़ेल अची था वञनि, माण्हुनि खे अगवा कनि था, त छा चवंदो तव्हां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, पुलिस जॾहिं बि का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कंदी आहे की भई असां अफेंसिव पुलिसिंग करियूं पिया, असां काफ़ी धाड़ेलनि खे पकड़ियो आहे ऐं असां उते जेको रिट आहे पुलिस जी उनखे एस्टेब्लिश करण जी कोशिशि करियूं पिया, त माण्हू कोशिशि कंदा आहिनि त उनखे मतिलबु एप्रिशिएट एतिरो न कंदा आहिनि जेतिरो असां चाहींदा आहियूं की भई पब्लिक असां सां मिली करे जेको आहे सो इहो कमु करे। पुलिस कॾहिं बि कामयाबु न थी सघे जॾहिं जेसिताईं पब्लिक उन खे साथ ॾिए न। ऐं नेचुरली हिकु ख़बर जेका आहे सभु को क्राइम थिए थो उनखे एतिरी जेका असां पब्लिसिटी मिले थी, असां जेको बि सुठो कमु करियूं था उहो उन जेका असां नेगेटिव पब्लिसिटी जे करे डाइल्यूट थी थो वञे। जेको बेल्ट घोटकी सखर कश्मीर ऐं शिकारपुर जो हिस्टोरिकली इहो ख़राबु आहे। हिते जेको आहे सो काफ़ी टाइम खां जेको आहे इन क़िस्म जी किडनैपिंग जूं वारदातूं थींदियूं रहियूं आहिनि, पर तव्हां ॾिसो मतिलबु हींअर ॿई रीजन जेके असांजा सखर रेंज ऐं लाड़काणो रेंज इन में किडनैपिंग जेको आहे सो ज़ीरो आहे, ॿिन्ही में न आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां जेके ॾिसो त पोएं हिकु साल में 170 धाड़ेल जेके आहिनि से नामी ग्रामी, उनमें 25 उहे धाड़ेलनि जेके जिन हेड मनी रखियलु हुई उहे गिरफ़्तार थिया, 8 जेके आहिनि धाड़ेल उहे नामी ग्रामी जिन ते हेड मनी हुई उहे जेके आहिनि से मारिजी विया, ऐं कोई तक़रीबन 600 जे क़रीब धाड़ेल जेके आहिनि से उहे पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। त उन सां छा आहे जो पुलिस जी एक्टिविटी काफ़ी जेका असां प्रोएक्टिव उते थी आहे, इहा ई शइ जेकी ज़रूरत हुई त पुलिस प्रोएक्टिवली उते जेका कमु करे। जॾहिं पुलिस प्रोएक्टिव एक्टिविटी कंदी आहे त साम्हूं खां रिएक्शन ईंदो आहे, ऐं रिएक्शन जे करे जेको आहे इहो इम्प्रेशन वेंदो आहे की शायदि लॉलेसनेस आहे, लॉ एंड ऑर्डर ख़राबु आहे। त इहो हिकिड़े दफ़ा मतिलबु एक्शन करिणो आहे जेको तव्हांजी पुलिस कयो, ऐं आउं सम्झां थो इहो कंटिन्यू थियणु खपे। ऐं जेसिताईं इहो कंटिन्यू थींदो मूंखे यकीन आहे त जीअं असां हैदराबाद में शहीद बेनज़ीराबाद में ऐं हितां इन जी रीजन में ॾिसो ॾाढी बदअमनी हूंदी हुई, कराची में तव्हां ॾिसो जेका आहे सभु किडनैपिंग तमामु घणी हूंदी हुई, पर अॼु जेको आहे सो उते जेका अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी न आहे, त उहो इन करे थियो जो पुलिस प्रोएक्टिवली कमु कयो। कच्चे में जेको सर ड्रोन जो इस्तेमालु थिए थो त उहो छा था सम्झो, ड्रोन ऑपरेशन जेके थिया आहिनि असां ॾिठो आहे त पुलिस ड्रोन ऑपरेशन कया आहिनि, त उनमें छा उनजो वधीक फ़ाइदो मिलियो आहे ड्रोन ऑपरेशन जे ज़रिए जेको थिए? टेक्नोलॉजी हमेशह हेल्प कंदी आहे, ऐं टेक्नोलॉजी जी इंटरवेंशन जेका सिंध गवर्नमेंट जी प्रायोरिटी हुई की भई टेक्नोलॉजी खे यूज़ करियो, सिंध गवर्नमेंट पैसा ॾिना, टेक्नोलॉजी जे करे असांखे एडवांटेज मिलियो आहे। ऐं आउं सम्झां थो जेतिरी टेक्नोलॉजी वधीक असां वठंदासीं ओतिरो पुलिस वधीक इफेक्टिव थींदी, ऐं जॾहिं जेतिरी पुलिस इफेक्टिव थींदी त नेचुरली उते जेको आहे सो लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल पैदा। हींअर जेका ॿोॾ जी सूरत हाल आहे हिन में पुलिस जी का हिकमत अमली आहे? छो त कच्चो सॼो ॿुॾी वियो आहे, ईअं सम्झो त ॿोॾ अञा वधीक इम्कान घणा आहिनि, पर हींअर बि कच्चे में पाणी आहे, त धाड़ेल ज़ाहिर आहे पके जो रुख़ कनि था, कच्चे में ॿोॾ हुजे थी, त उनमें पुलिस जी का हिकमत अमली आहे? जी, असांजी हिकमत अमली आहे, ऐं असां कोशिशि करियूं था त पंहिंजी जेका आहे सा पुलिसिंग बहितर तरीक़े सां करियूं, पर उन हिकमत अमली खे असां मीडिया जे ज़रिए सां एक्सप्लेन करियां इहो हीअं नामुनासिबु आहे। ठीकु आहे। अच्छा सर, इहो ॿुधाइजो त इन्वेस्टिगेशन जे हवाले सां जेके पैमरा जे तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो नओं नोटिफिकेशन आयो आहे, नई हिदायतनामो चइजे त उहो आयो आहे त हाणे क्राइम सीन ते जेकॾहिं को लाश पियो आहे त उन लाश खे ओसि ताईं को बि रज़ाकार हथु न लॻाईंदो जेसि ताईं पुलिस नथी अचे ऐं क्राइम सीन यूनिट जा जेके आहिनि उहे नथा अचनि, त तव्हां छा चवंदो त तव्हां छा लिखियो पैमरा खे, पुलिस छा लिखियो पैमरा खे, या गवर्नमेंट खे छा लिखियो, ऐं उन में ॿियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, त हाणे छा हूंदो? ॾिसो, दुनिया में जेको आहे न सो जेके इंटरनेशनल पुलिसिंग प्रैक्टिसिस आहिनि, जिते बि को इन क़िस्म जो क्राइम थिए थो उन क्राइम जी प्रिजर्वेशन, उतां जेके क्राइम ते जेके एविडेंसिस हूंदा आहिनि उन एविडेंसिस खे न सिर्फ़ु ट्रैकिंग ऑफ क्रिमिनल्स, पर उहे एविडेंस जेके आहिनि से अॻियां हली
फ्रॉम क्राइम सीन टू क्रिमिनल, उनजो एविडेंस जो पीस ऑफ एविडेंस के कोर्ट में जेको आहे केस प्रूव थी सघे। हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि से तॾहिं थी सघनि थियूं जॾहिं मतिलबु क्राइम सीन प्रिज़र्व हुजे। हिकिड़ो आइडिया थियो कि भई सिंध में क्राइम सीन यूनिट्स न आहिनि, उहो असां एफर्ट कई। क्राइम सीन यूनिट्स जेके आहिनि से हाणे हर डिस्ट्रिक्ट में जेको असां अची विया आहिनि, उते जेका ट्रेंड स्टाफ अची वियो आहे, उनखे बजट मिलियल आहे, उनजो SP आहे ऐं क्राइम सीन यूनिट असांजो रिस्पॉन्ड करे थो अगेंस्ट जेकॾहिं को हीनियस क्राइम आहे। हाणे थिए ई छा पियो जो जॾहिं को डेड बॉडी मिले पई त उनखे अहिड़े क़िस्म जूं ऑर्गेनाइज़ेशन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन डेड बॉडी खे रिमूव पियूं कनि, त तव्हांजो जो क्राइम सीन यूनिट पंहिंजा एविडेंस कलेक्ट करे एविडेंस जे बेस ते जेको आहे सो ट्रैकिंग थिए या एविडेंस जे बेस ते केस जी जेको आहे सो प्रूव थिए, उहो न पियो थिए। त हिकिड़ो बेसिक स्टेप आहे जेको पुलिस चयो आहे। हा, हिन में जेका थोरी कन्फ्यूजन आई कि उहो माण्हू जेको जंहिंजी लाइफ आहे उनखे त फ़ौरन रिमूव करणो चाहे। लाइफ इज़ मोर इम्पॉर्टेंट, एविडेंस इज़ नॉट मोर इम्पॉर्टेंट, लाइफ इज़ मोर इम्पॉर्टेंट। त असां सभिनी खे सेंसिटाइज़ कयो आहे, ॿुधायो आहे, बार बार चयो आहे त जंहिंमें बि थोरी बि साइन ऑफ लाइफ आहे त तव्हां उनखे रिमूव करियो टू हॉस्पिटल कि उन्हनि जो इलाजु थी सघे। बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो माण्हू प्रूविन डेड आहे, हाणे इहो जेका असां जेके ऑर्गेनाइज़ेशन्स इन क़िस्म जो एक्टिविटी कनि पियूं, उन जो फ़र्ज़ु आहे त उहे जेके आहिनि से पंहिंजे स्टाफ खे ट्रेन कनि। छाजे करे जे इहे स्टाफ इहो मामूली कमु न आहे कि कंहिं इंसान खे तव्हां जेको आहे सो ट्रांसपोर्ट करियो था, उनजी लाइफ एट स्टेक आहे, त उहो घटि में घटि एतिरो उनखे बेसिक नॉलेज हुजे कि उहो उनखे आइडिया हुजे कि डेड आहे या जेको आहे सो डेड न आहे। त उहो जेको आहे ट्रेनिंग ज़रूरी आहे। वॾी महिरबानी। नाज़रीन, IG सिंध गुलाम नबी मेमन साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त हाणे जेको नओं हिदायतनामो आयो आहे, उनमें इन्वेस्टिगेशन में वॾी मदद मिलंदी। जेसिताईं पुलिस नथी पहुचे तेसिताईं डेड बॉडी खे को बि हथु न लॻाईंदो, छो त इनमें जेके शाहिदियूं आहिनि उहे मिटिजी वञनि थियूं। उनखां अलावा कचे में बि अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां IG सिंध जो चवणु आहे त कचे में अमन अमान जी सूरत हाल हाणे बहितरु आहे।